टंडो आदम मां रिपोर्ट करे आज़ाद पहवर। टंडो आदम बार जे मुंतखब सदर के मुबारकबाद जो सिलसिलो जारी। जमात इस्लामी जो वफ़द अमीर अरीफुल्ला जे अगवानी में पहुंची मुबारकूं ॾिनियूं। रिपोर्ट मूजिब जमात इस्लामी टंडो आदम जे वफ़द शहर जे अमीर अरीफुल्ला जे अगवानी में टंडो आदम बार एसोसिएशन जे बिना मुक़ाबले मुंतखब थींदड़ सदर एडवोकेट अब्दुल्ला खटक, नायब सदर एडवोकेट अशरफ पहवर और जनरल सेक्रेटरी एडवोकेट जावेद शेख के गुलन जहार पारां मुबारकूं ॾिनियूं। उन मौके ते अब्दुल गफूर अंसारी, अब्दुल सत्तार अंसारी और मुश्ताक मदादिल और ॿियनि नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कियो। जमात इस्लामी जे आयल वफ़द जो मुंतखब थियल सदर और ॿियनि उहदेदारनि शुक्रियो अदा कियो ऐं चयो त असां अवाम जा मसइला हल कराए अदालत मां इंसाफ़ ॾियारण जी भरपूर कोशिश कंदासीं। इन्हनि चयो त जमात इस्लामी जे पूरी टीम जस लहणे जेका शहर जे हर मसइले ते पंहिंजो सराइतो आवाज़ बुलंद कंदी रहंदी आहे ऐं ख़िदमत में बि सभ खां अॻियां रहंदी अचे। हिननि वधीक चयो त जमात इस्लामी हर ॾुखे वक़्तनि में अवाम जी मुमकिन मदद कई आहे।